दोस्तों मुख्तियार शीदी वॾो फ़नकार हो, वॾे पाए जो फ़नकार हो, कलाकार हो ऐं दोस्तों जहर जंग में ॿुधियो पियो वियो। बहराड़ी में ख़ासि तौर उस्ताद मुख्तियार शीदी जा कलाम तमामु घणो ॿुधनि पिया। माण्हू बसनि ते, ट्रैक्टरनि ते, डाक्सनि ते ऐं जेके शादी जा लाॾा जेको शादी में ॻाए पियो उहो आवाम तमामु घणो ॿुधे पई, गाॾियुनि में ॿुधे पई, काजनि में बि ॿुधे पई उस्ताद मुख्तियार शीदी खे। औरतूं मर्द मतिलबु हर माण्हू उनखे ॿुधियो पियो वियो ऐं उनखे जहर जंग में तमामु घणो ॿुधियो वियो। पर कलाम मुख्तियार शीदी तमामु भला पियो ॻाए, बहितरीनु पियो ॻाए। ऐं दोस्तों जेॾीमहिल कलामनि सां गॾु महरम जो महीनो अचे पियो, मरशिया शुरू कया ऐं पंतनि जेके मरशिया पियो ॻाए ऐं मौला जी जेका सना पियो ॻाए। दोस्तों ॻाइण खां वधीक हिन जा मरशिया कसीदा जेके उहे तमामु घणा मशहूरु ऐं अवाम में मक़बूल थी। अवाम हिन जे मरशियनि खे तमामु घणो दिलि सां ॿुधणु लॻी। ऐं दोस्तों अवाम हिन खां डिमांड करणु शुरू कई ऐं अवाम हिन खां घुर करणु शुरू कई त बाबा तूं जेके केस्टूं जेके आहिनि मर्शियनि वारियूं कढ, बसि नोहा कढ। बाबा तोखे जेके पैसा खपंदा असीं ॾींदासीं, लखे खपनि या जेतिरा बि खपनि असीं तोखे ॾींदासीं। पर तूं पोइ मुख्तियार शीदी कलाम बि कढंदो हो ऐं मर्शियनि वारा जेके महरम जो महीनो ईंदो त मर्शियनि जी कसरत बि कढंदो हो। पोइ दोस्तों नेठि मुख्तियार शीदी आहिस्ते आहिस्ते करे नुहनि ते अची वियो। पोइ रुगो मुहर्रमुल हराम में नुहा कढंदो हो, कसीदा कढंदो हो ऐं आज़ादारी वारा कलाम जेके 75 हूंदा हुआ ऐं मौला जी शान बयानु कंदो हो ऐं इमाम हुसैन जो शान बयानु कंदो हो ऐं दोस्तों बीबियुनि जी शान बि बयानु कंदो हो। पोइ अवाम में तमामु घणो मक़बूल थी वियो। दोस्तों अवाम हिनखे ईअं चाहे पई जीअं दरवेश हुजे। जेके बि मुख्तियार शीदी केस्टूं कढे पियो त अवाम सीने सां लॻाए करे चुमियूं पई ॾे। हीउ मौला जी सना थो बयानु करे जेको केर बि बयानु नथो करे। दोस्तों मुख्तियार शीदी खे अवाम एॾो पसंदि कयो जो अॼुकल्ह नदीम सरवर खे केरु पसंदि नथो करे जेॾो मुख्तियार शीदी खे पसंदि कयो। माना हुन एॾी सनाख़ानी कई इमामनि जी, इमामनि जो माना मोहबत जो ऐं अक़ीदत जो हक़ अदा करे छॾियो। इन मोहबत में जेको आहे हिन कलामनि जी दुनिया खे अलविदा करे छॾियो। पोइ दोस्तों मरण जी घड़ी ताईं आख़िर ताईं मौला जा बयान कसीदा ऐं नोआ खनी पढ़ंदो रहियो ऐं मौला जी शान ॻाईंदो रहियो, ॿुधाईंदो रहियो ऐं अवाम में घणो मक़बूल थींदो वियो ऐं सिंधी अवाम जेका हिनखे तमामु घणो प्यार पई ॾे, ॾाढी मोहबत पई ॾे। ऐं दोस्तों मुहर्रमुल हराम में जिथे किथे मुख्तियार शीदी खे अवाम घुराए पई बाबा तूं अचु असांजे प्रोग्राम में जेको आहे मुख्तियार शीदी ईंदो। पोइ जेॾीमहिल मुख्तियार शीदी नोहा पढ़णु शुरू करे ऐं इमामनि जो ज़िक्र शुरू करे ऐं करबला जो वाक़ियो बयानु करे ऐं करबला जे शहीदनि जो ज़िक्र करे त माहौल सॼो सोगवार थी वेंदो हो। बसि हर अखि आली थी वेंदी हुई ऐं ॻोढ़ा पई ॻाढ़े। एॾो हुनजी आवाज़ में दर्द ऐं वॾो फ़िक्र हो। माण्हू हले कहिड़ी कैफ़ियत में हलिया पिया वञनि ऐं उन्हनि जो जहिड़ो जहान ई ख़तमु थी पियो वञे। इमाम हलिया विया, हाणे असांजे जीवन जो मक़सदु कहिड़ो आहे, असां छो रहूं हिते, माना इन सोच में हलिया पिया वञनि। दोस्तों मुख्तियार शीदी जहिड़ो कलाकार ऐं नोहा ख़ान, कसीदा ख़ान ऐं फ़नकार, हुन में हर ॻाल्हि जूं ख़ूबियूं हुयूं ऐं तमामु बहितरीनु इख़्लाक़ वारो बि हुयो। तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां आवाज़ु कढंदो ऐं तमामु सुरीलो आवाज़ु हो दोस्तों उस्ताद मुख्तियार शीदी जो। ऐं दोस्तों हुन जहिड़ा फ़नकार कॾहिं न पैदा थींदा जंहिंमें एतिरियूं ख़ूबियूं हुजनि गॾु। माना दोस्तों ॻाइण में हुजे त ॻाइण में बि पहिरें नंबर ते, जे सनाख़ानी में हुजे त सनाख़ानी में बि पहिरें नंबर ते। दोस्तों मां तव्हांखे छा ॿुधायां त छा नोहा पढ़ंदो हो, छा ॾोहिड़ा पढ़ंदो हो। दोस्तों तव्हां ॿुधी त ॾिसो हुनजो नोहो। दुआ कयो हिनजी अल्लाह पाक बख़्शिश करे इमामनि जे सदिक़े। दोस्तों उमीद त हीअ वीडियो तव्हांखे तमामु घणी पसंदि आई हूंदी। अगरि वीडियो पसंदि अचे त असांजे चैनल खे लाइक करे, सब्सक्राइब करे ऐं कमेंट ज़रिए पंहिंजी राय ज़रूरु ॾींदा। मां आहियां तव्हांजो भाउ नेक मोहम्मद, तव्हां ॾिसी रहिया सिंधी म्यूज़िक स्टेशन ज़िंदगी रही त अॻी वीडियो में गॾु।